अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HR JDO न्यूज़ में आऊं आहियां वज़ीर उनड़। असां सां गॾु अॼु मौजूदु आहे नंढड़े क़द जो, जंहिं पूरी दुनिया में ही पर नंढे क़द जो आहे, जंहिं PhD में डिग्री हासिलु कई आहे ऐं PhD डिग्री होल्डर आहे। पर अफ़सोस नंढे क़द हुअण जे करे हिन खे गवर्नमेंट तरफ़ां को बि जेको आहे सो सहूलियत न पई ॾिनी वञे, नई का हिन खे जेको आहे सो नौकिरी ॾिनी पई वञे। असां सां गॾु डॉक्टर हिदायतुल्ला सूमरो मौजूदु आहे। अचो त साईं जन सां ॻाल्हि ॿोल था कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं तव्हां PhD कई आहे, कहिड़े डिपार्टमेंट तव्हां कई आहे? साईं मां PhD पोल्ट्री हस्बेंड्री साइंसिस में कई आहे, सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम मां। अच्छा जी साईं। और घणा साल थिया? उनखे साईं तक़रीबन 1.5 साल थी वियो आहे PhD कए खे मुंहिंजे खे। मां मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में अप्लाई कंदो रहियो आहियां, पर बदकिस्मतीअ सां मूंखे किथे बि माना मुंहिंजे क़द जे करे नथो एलिजिबल कयो वञे। चवनि था त तव्हांजो क़द नंढो आहे, पर क़द का शइ न हूंदी आहे, तइलीम सभु कुझु हूंदो आहे। मुंहिंजी तव्हां क्वालिफिकेशन ॾिसो, मुंहिंजी तव्हां एक्सपर्टीज़ ॾिसो, जेके मुंहिंजूं क्वालिफिकेशन ऐं एक्सपर्टीज़ आहिनि उहे माना उन मयार जूं आहिनि जेके नेशनल मयार या इंटरनेशनल मयार खे पूरो थियूं लहनि। उन जे करे मां अप्लाई कंदो रहंदो आहियां साईं। अच्छा, तव्हांजी हिकिड़ी सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी आहे, जंहिंमें कल्ह नासिर शाह आयो, उते तव्हां जेको हुनखे ॿुधायो पिए त बाबा मां PhD होल्डर आहियां, डिग्री होल्डर आहियां, पोइ उन तव्हांखे का मोट मिलियूं नी खुलियल कचहरी मां? साईं बसि उते ई जीअं ॿिया सभु चवंदा आहिनि ईअं ई मिली त बाबा तव्हांजो कमु कंदासीं। मां हिन खां पहिरीं बि जेको आहे वाइस चांसलर साहिबु सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम जो, उते मूं अप्लाई कयो, उन्हनि खे बर्थ रखियो। उहो ई चार्ज आहे साईं हिते वाइस चांसलर साहिबु मुजीबुद्दीन सहराई मेमूण खे, उन खे बि असां हिते 2-3 दफ़ा अर्ज़ु कयो अथई त साईं मां हिते अप्लाई कयो आहे ऐं मां हिते अप्लाई कंदो रहंदो आहियां। पर मूंखे मुंहिंजे हाइट जे करे कुझु उस्ताद आहिनि मोहतरम आहिनि जेके उन मुंहिंजे हाइट खे इशू कंदा आहिनि त तव्हां माना कोन था ॾेई सघो। तंहिं हूंदे बि मां अप्लाई कंदो रहंदो आहियां ऐं जेको आहे मां हुननि खे एप्लीकेशन्स ॾिनियूं आहिनि। साईं मूंखे तव्हां रीज़न त ॿुधायो, मुख़्तलिफ़ वक़्त ते मुख़्तलिफ़ एप्लीकेशन हुननि खे मां ॾींदो रहियो आहियां, पर हू पोइ बि जेको आहे मूंखे को ख़ातिर का जवाबु नथा ॾियनि, छो जो तव्हांखे सभु ख़बर आहे त अॼुकल्ह छा पियो हले। कद तव्हांजो घणो आहे? साईं 4.3 फुट। अच्छा जी साईं। हींअर जेका हिते सकरणी में वेटरनरी यूनिवर्सिटी आहे, उन में तव्हां अप्लाई कई आहे? हा साईं, मां मुख़्तलिफ़ दौरनि में अप्लाई कई। 2014 में मां टीचिंग असिस्टेंट जे लाइ अप्लाई कयो। उन में मूंखे उस्तादनि इहो चई एलिजिबल कयो त बाबा जेका तूं जी क्वालिफिकेशन जेका आहे MSc आहे, असांखे DVM घुरिजे। हाणे MSc वधीक हूंदी आहे, DVM वधीक कोन हूंदी आहे। उन खां पोइ जेको आहे मां वरी हिते असिस्टेंट प्रोफेसर जे लाइ 2017 जी एडवर्टाइज़मेंट में अप्लाई कयो, जेको HEC ऐं जेको हिननि जो एडवर्टाइज़मेंट क्राइटेरिया उन ते मां पूरो थो लां। पोइ बि माना मूंखे ही को ख़ातिर का जवाबु नथा ॾियनि। उन जूं मां हिननि खे एप्लीकेशन्स बि ॾिनियूं आहिनि। तव्हां वटि एप्लीकेशन नज़र आहिनि? हा साईं, मूं वटि एप्लीकेशन्स पयूं आहिनि। 2017 में साईं जून में जॾहिं हिननि सिलेक्शन बोर्ड कंडक्ट पे कयो, मूंखे एलिजिबल कॉल न कई, कॉल लेटर न ॾिनो, त मां ही वाइस चांसलर साहिब खे हिकिड़ी अपील कई हुई, उन जो बि मूंखे जवाबु कोन ॾिनो। ही रजिस्ट्रार साहिबु पंहिंजे हथ में वरिती हुई। उन खां पोइ साईं ही रजिस्ट्रार साहिब खे मूं एप्लीकेशन ॾिनी आहे ऐं जेका माना PS वाइस चांसलर साहिबु वरिती आहे, पर हिन जो मूंखे को जवाबु कोन मिलियो। ही साईं मां जेको आहे प्राइम मिनिस्टर साहिबु आहे पाकिस्तान खे अपील कई आहे, ही हिन जो मूंखे को जवाबु कोन मिलियो आहे। अहिड़ी तरह मां HEC ऐं असांजो जेको डिप्टी डायरेक्टर आहे साईं, डिप्टी कमिश्नर आहे शहीद बेनज़ीर आबाद जो, साईं मां उन खे बि एप्लीकेशन ॾिनी आहे, पर उन जो बि को ख़ातिर खां मूंखे जवाबु कोन थो मिले। ठीकु आहे साईं। हाणे हू जेको मूंखे रजिस्ट्रार साहिबु ऐं साईं अहमद सुल्तान जतोई साहिबु चवनि था त बाबा तव्हां जेको आहे असांजी एडवर्टाइज़मेंट जे हिसाब सां ऐं HEC जे क्वालिफिकेशन जे हिसाब सां पूरा नथा लहो। साईं हे जेका हिन जी शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी ऑफ वेटनरी ऐं एनिमल साइंसिस जी एडवर्टाइज़मेंट आहे, उन जे मुताबिक़ जेका हुननि खे क्वालिफिकेशन खपे, मां साईं उन मयार जे हिसाब सां हे पूरो थो लां। मां हिननि खे खपे PhD, ठीकु आहे। जेकॾहिं PhD न आहे त MSc सां गॾु 4 साल को बि गवर्नमेंट जो एक्सपीरियंस हुजे पोस्ट ग्रेजुएट इंस्टीट्यूट मां। साईं ही हुनजी ॿियो को बि शर्त कोन्हे को। मां MSc सां गॾु उन वक़्तु सिंध गवर्नमेंट जो जेको खाता आहिनि उन में 7 साल जो एक्सपीरियंस आहे रिसर्च जो ऐं प्लस टीचिंग जो बि एक्सपीरियंस मूंखे आहे, जेको हिन खे सिर्फ़ु जस्ट 4 साल घुरिजे, पर मूंखे 7 साल आहे।
ऐं हीअ जेका साईं यारा चवंदा साईं HEC हायर एजुकेशन कमीशन, हीअ साईं HEC हायर एजुकेशन कमीशन जो लेटर आहे, तव्हां ॾिसी सघो था। उन में क्लियर लिखियलु आहे त बाबा जून 30, 2017 खां पोइ MSc वारे खे प्रिफरेंस ॾिबी। हाणे इहा जॾहिं कट ऑफ डेट ॻाल्हाइनि था त कट ऑफ डेट बाबा इहा आहे त अहिड़ी तरह PhD वारे जे लाइ कट ऑफ डेट आहे। मूंखे था चवनि साईं तव्हांजी ओॾी महिल PhD न हुई। साईं जेकर मुंहिंजी कट ऑफ डेट तव्हां काउंट कयो था, ओॾी महिल मां तव्हांखे साईं होप सर्टिफिकेट, प्रोविजनल सर्टिफिकेट प्रोवाइड कया, रिज़ल्ट्स न आई त उन में मुंहिंजो त ॾोह कोन्हे न। पर उन खां पोइ बि मां MSc हुउसि, PhD क्वालीफाई हुउसि बकोल तव्हांजे, ऐं एक्सपीरियंस हो। हिन मुताबिक़ तव्हां जॾहिं DVM वारनि खे प्रिफरेंस ॾियो था, ठीकु आहे, त पोइ मूंखे बि ॾियो। मां कंहिंजे ख़िलाफ़ु त कोन आहियां न, मां पंहिंजो हक़ु थो घुरां साईं। ऐं मुख़्तलिफ़ चैनलनि जे वसीले मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मां तव्हांखे चओ चवरा बि कई, उन्हनि सभिनी खे चओ चवरा कई, पर मूंखे को रहंदो उल्टो धमकियूं था ॾियनि त बाबा असां तोखे ॾिसी रहंदासीं। तव्हां मूंखे छा ॾिसी रहंदो, मूंखे तव्हां माराईंदव? ठीकु आहे, मुंहिंजो राइट आहे, मुंहिंजो हक़ु आहे। ऐं त जेको हीअ चवंदा साईं तव्हांजो इदारो जेको आहे, जेको तव्हांजो इदारो आहे, उहो तव्हांजो इदारो साईं पोस्ट ग्रेजुएट इदारो न आहे बाबा। सिंध गवर्नमेंट एक्ट तहत असांजो इदारो ठहियो साईं, हे सिंध गवर्नमेंट एक्ट, ठीकु आहे, हे लिखियो पियो आहे साईं। ऐं हीअ वाज़े क्लियर लफ़्ज़नि में लिखियलु आहे त इंस्टीट्यूट इज़ अ पोस्ट ग्रेजुएट रिसर्च बेस्ड ऑर्गेनाइज़ेशन, ठीकु आहे। हाणे इन मां छा मतिलबु, पोस्ट ग्रेजुएट आहे न, बाक़ी साईं यारा मोहतरम जेके असांजा उते यूनिवर्सिटीअ में कमु कनि था, उहे साईं NGO जो जेको आहे एक्सपीरियंस काउंट कनि था, एंग्रो जो एक्सपीरियंस काउंट कनि था। बकई वेटनरी मेडिकल इंस्टीट्यूट जेको साईं PVMC खां रजिस्टर कोन्हे, जेको पोस्ट ग्रेजुएट इंस्टीट्यूट ई कोन्हे को, उनजो तव्हां एक्सपीरियंस काउंट कनि था। प्लस में जेको CVDL गवर्नमेंट ऑफ सिंध जो आहे, उते हिकिड़ो असांजो कैंडिडेट आहे, उन जी साईं MSc आहे, उहो PhD बि न आहे, उहो MSc सां गॾु उनजो उते जो एक्सपीरियंस आहे, उनजो एक्सपीरियंस बि काउंट कनि था। त उहो बि त सिंध गवर्नमेंट जो इदारो आहे न, त मुंहिंजो बि सिंध गवर्नमेंट जो इदारो आहे। हीअ तव्हांखे मां लेटर ॾेखारियो आहे, हीअ उन इदारे जो लेटर आहे। पोइ साईं मथां एतिरो ज़ुल्म छो? हे एप्लीकेशन मुख़्तलिफ़ वक़्त में मां ॾींदो रहियो आहियां, पर को बि ख़ातिर खा जवाबु कोन्हे। हीअ साईं मां एप्लीकेशन जेके जमा करायूं, उन खां पोइ जेका ह्यूमन राइट्स खे बि एप्लीकेशन ॾिनी हुई, ऐं इन ते कल्ह जेको खुलियल कचहरी थी, उन में त मुंहिंजो माइक बंदि कयो वियो, पर जेका ह्यूमन राइट्स खे मां एप्लीकेशन ॾिनी, उन खां पोइ मूंखे मुख़्तलिफ़ दोस्तनि खां उन्हनि चवरायो, धमकियूं ॾिनियूं त असां तव्हांखे ॾिसी रहंदासीं। छा इंसाफ़ घुरण जो इहो माना त असां इंसाफ़ घुरूं ऐं असांखे धमकियूं ॾियो? मुंहिंजो हक़ु आहे, मां हितां जो लोकल आहियां, ऐं लोकल एक्ट जेको हिननि जो सर्विस एक्ट आहे, उन में बि इहो चयो आहे त तव्हां जेका मक़ामी माण्हुनि खे भर्ती कयो ऐं उन्हनि खे प्रिफरेंस ॾियो। सकरनि जो को ॿियो बि PhD कोन्हे को हिते, तव्हां ॿाहिरां साईं भली भर्ती कयो, पूरी सिंध मां जा पूरे पाकिस्तान मां भर्ती कयो, जंहिंखे वणेव तव्हां नवाजो, पर असांजो बि त हक़ु आहे न, असांखे त इंसाफ़ ॾियो न। इंसाफ़ था घुरूं त धमकियूं थियूं ॾिनियूं वञनि। तव्हां एतिरी महिनत करे PhD डिग्री वरिती आहे, ऐं पोइ उन बावजूदि तव्हां केतिरियूं एप्लीकेशन्स ॾिनियूं, पोइ तव्हांखे तकलीफ़ थींदी हूंदी, ॾुख त थींदो हूंदो? साईं तकलीफ़ तमामु घणी थी थिए साईं। असां जंहिं पाकिस्तान में रहूं था, जंहिं नाले ते पाकिस्तान ठहियो, उनखे ही कहिड़े तरफ़ खणी था वञनि। जेको वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान जो मोटो आहे त करप्शन फ्री पाकिस्तान, त हिते त करप्शन जी भड़मार लॻी पई आहे। हीउ इदारो जेको ठहियो मोहतरमा जे नाले ते ठहियो, अज़ीम लीडर, दुनिया जी अज़ीम लीडर शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे नाले ते ठहियो, त उन नाले खे हीउ कहिड़े तरफ़ था वठी वञनि? अच्छा, तव्हांजो मुतालबो छा आहे? कंहिंखां तव्हां मुतालबो कयो त जेको तव्हांखे पंहिंजो हक़ु मिली सघे, जंहिंजा तव्हां अहल पायो, तव्हां PhD डिग्री बि तव्हां वटि आहे, उन खां पोइ जेको तव्हांखे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, कंहिं बि जेके डिपार्टमेंट में जंहिं डिपार्टमेंट में तव्हां PhD कया, उन में वैकेंसियूं बि ख़ाली आहिनि, तव्हांखे जॻह बि नथी ॾिनी वञे, आख़िर छो? पोइ तव्हांखे अफ़सोस थींदो हूंदो, तव्हां हेतिरी महिनत करे पढ़िया आहियो। साईं मूंखे अफ़सोस तमामु घणो थो थिए, दिलि थी चए त बसि हाणे पाण खे जेको आहे हिते इंसाफ़ त मिलणो कोन्हे, बाहि ॾेई साड़े छॾियूं, ॿियो छा कयूं, एतिरे पढ़े लिखे हूंदे जब। बसि असांजो मुतालबो वज़ीर आज़म पाकिस्तान खां, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, ऐं जॉइंट चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कमर बाजवा साहब,
साईं वज़ीर आला सिंध बिलावल साहब खे, मैडम अज़रा पचू ऐं गुलाम कादिर चांडियो साहब खे इहो आहे त मूंखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे, सकरनि जे लोकल आवाम खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे ऐं मेरिट जी जेका लताड़ आहे उहा बंदि कई वञे ऐं जेका अंधाधुन हिते भर्ती करे रहिया आहिनि, पंहिंजा जेके माण्हू भर्ती करे रहिया आहिनि, तव्हां इंक्वायरी करे ॾिसो, हीअ जेके पंहिंजा माना हर ॿिए न टे ॾींहं भर्ती करे रहिया आहिनि, उन्हनि जी बि इंक्वायरी कयो ऐं पाणीअ जो पाणी ऐं खीर जो खीर थी वेंदो। बसि इंसाफ़ फ़राहम कयो वञे सभिनी खे। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।